नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कश्मीर में खबर ॾींदा हलूं त मुल्क अंदर कोरोना वायरस के फैलजण जे सबब जिथे किथे हिफ़ाज़ती उपाउ वरिता पिया वञनि, जॾहिं त इन सिलसिले में कश्मीर जे शहरियुनि पारां सुजाग जो मुहिम कंदे टाउन अमले जी सहकार सां सफ़ाई जो हफ़्तो मल्हाइण जो आगाज़ कयो। इन सिलसिले में शहरी एहतियात कश्मीर के चेयरमैन गुलाम रुब्बानी मंगी, टाउन चेयरमैन मीर असरार अहमद खोसो, टाउन अमले ऐं शहरियुनि पारां गॾिजी सिटी पार्क वटां इंडस हाईवे जे ॿिन्ही पासनि खां मिटी हटाए सफ़ाई जे हफ़्ते जो आगाज़ कयो। इन मौके ते टाउन चेयरमैन मीर असरार अहमद खोसे मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त शहरियुनि जी सहकार सां टाउन अमलो सफ़ाई वारे अमल में मसरूफ़ है। पंहिंजे शहर के साफ़ सुथरो रखण सां गॾु असां सभई गॾिजी ज़िम्मेवार आहियूं। असां सभिनी जी गॾियल ज़िम्मेवारी आहे त जेका असां हर हाल में पूरी कंदासीं। इन मौके ते शहरी एहतियात कश्मीर शहरियुनि चयो त टाउन चेयरमैन जे सहकार सां शहर अंदर सफ़ाई मुहिम जी शुरुआत थी चुकी है। इंशाअल्लाह शहर के साफ़ सुथरो रखे हर क़िस्म जी बीमारियुनि खां अॻुवाट बचाव जा इंतज़ाम कया वेंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।